जुड़ो मां ख़बर ईंदा हलो त जुड़ो लग ॻोठ अली नवाज़ पिताफ़ी जे रहवासी बासरन पारां ज़मीन ते कब्ज़े ऐं बीठल फ़सुल वढाइण ख़िलाफ़ एहतजाज कयो। सहाफ़िन आॾो दाईंदे चयो त दे 315 संदसि ॻोठ अली नवाज़ पिताफ़ी में 15 एकड़ 32 गुंठा ज़री ज़मीन में कणक ऐं तूरीअ जो फ़सुल पोखियल आहे, जंहिं ते इलाइक़े जो बासर दरिया ख़ान संदसि भाउ कादिर बख्श ऐं संदसि पुटु ज़ुल्फ़कार पिताफ़ी पंहिंजे हथियारबंद साथियुनि सां गॾिजी थ्रेशर लॻाए तूरियो कढाइण जी कोशिश कई। अहिड़ो इतला मिलण ते आऊं जॾहिं सरज़मीन ते पहुतुसि त बासरनि मूंखे हमलो करण जी कोशिश कई ऐं मोतमार धमकियूं ॾिनियूं। मुंहिंजे हारियुनि पारां वीडियो रिकॉर्ड कई वई त हू फरार थी विया। हिन चयो त बासर सियासी अप्रूज हुअण जे करे गुज़िरियल वॾे अरसे खां मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो। हिन डिप्टी कमिश्नर वी प्रकाश, IG सिंध, DIG ऐं SSP वी प्रकाश समेत समूरनि वस वारनि खां अपील कई त बासर सियासी वॾेरे मां सख़्त जानी माली नुक़सान जो ख़दशो ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं सोहराब सुमरो अवां जे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमाम बेहतरीन वॉलपेपर जो कम करे पियो रांझन सुमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां ही हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सुमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बनाइण जे लाइ रांझन सुमरो साहब जूं ख़िदमतूं हासिल कयो। तमाम बेहतरीन मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।